अस्सलाम वालेकुम दोस्तों, ज़ेड टीवी सां मां तव्हांजो पंहिंजो ज़ुल्फ़िकार अॼु हिकु किरदारु पथर दुनिया जे किरदार सां जो ज़िक्र कंदासीं। पथर दुनिया जो किरदारु हुयो जब्बार, यानी कि उमेद अली कलवड़। जब्बार जो करेक्टर जी सिलेक्शन जे लाइ पहिरियां ऑप्शन जेको अज़ीज़ सांगी वटि ॿियो हुयो, ऐं हेॾा छाकाणि त कॉस्टिंग जॾहिं थिए पई पथर दुनिया जी त हेॾो असद कुरैशी, निसार शाह, होॾो जेको ऑपोज़िट ग्रुप हुयो उन में लाज़मी आहे मज़बूत जेको आहे सो एक्टर जी ज़रूरत हुई जेको बैलेंस करे सघे। सो उमेद अली कलवड़ खे जब्बार जी सिलेक्शन में आंदो वियो ऐं सतार लाड़ आयो मजू में ऐं मरहूम नज़ीर लगारी आयो अजू में। उमेद अली कलवड़ जो तालुक़ु जेको आहे उहो बेसिकली आहे मीरपुर माथेले सां। मीरपुर माथेले सां जो तालुक़ु आहे उनजो ॻोठु जेको आहे मीरपुर माथेले जे भरिसां आहे, जिते ताज़ो ज़हर ज़िंदगी ड्रामा सीरियल जेको आहे रिकॉर्ड थियो। ज़हर ज़िंदगी मीरपुर माथेले ऐं घोटकी डिस्ट्रिक्ट जे आस पास जे काफ़ी आर्टिस्टनि खे बहितरीनु हिकिड़ो मौक़ो हुयो, प्लेटफॉर्म हुयो ऐं जेको उन्हनि अवेल कयो ऐं उन्हनि ज़हर ज़िंदगी में काफ़ी जेके नवां एक्टर उन्हनि पंहिंजो नालो बि कमायो। सो उमेद अली कलवड़ सभ खां स्टार्ट जेको आहे उमेद अली जो स्टेज खां हुयो। स्टेज ते हू बहितरीनु कैरेक्टर निभाया, ख़ासि तौर ते विलन जा कैरेक्टर ॾाढा ख़ूबसूरत अंदाज़ सां निभाईंदो हुयो। ऐं असांजी सिंध जी स्टेज ते जेके लॉफ्टर हूंदा, जेके टहक चइबो आहे, उहो लॉफ्टर माना उन्हनि जो अब्दुल हुसैन सारे जो, निसार शाह जो ऐं उमेद अली कलवड़ जो मशहूरु हुयो। न जॾहिं लॉफ्टर ॾींदा हुआ त स्टेज बाक़ाइदा जेको आहे सॼी उॾंदी हुई। पथर दुनिया जी रिकॉर्डिंग दौरान ख़ासि तौर ते जेके फाइट वारा सीन हुया, जेके फायरिंग वारा सीन हुआ, उहो असीं सांगी कोशिशि कंदो त माना काफ़ी सीन अहिड़ा हू शूट करे जेके ओरिजिनल फायरिंग माना ॾेखारिजे, चाहे रिपीटर हुजे या बंदूक हुजे। सभ जो सभु त कोन हा ओरिजिनल, बहरहाल काफ़ी सीन जेके आहे उन ओरिजिनल जेको आहे सो फायरिंग कराईंदो हुयो। ऐं पासिंग में भॼ डुक में सभ खां वधीक जेके धक आहे उहे उमेद अली कलवड़ खे लॻंदा हुया, छाकाणि त थुलो मुड़ुसु आहे ऐं लाज़मी आहे उनखे पंहिंजो बैलेंस रखणु जेको आहे सो पोइ शूट दौरान लाज़मी आहे एक्टर जेको आहे सो महब हूंदो आहे पंहिंजे कैरेक्टर में, त पोइ उन में लाज़मी आहे कुझु सीन्स जेके आहिनि रिस्की बि हूंदा आहिनि। ऐं काफ़ी जेके असांजी रिकॉर्डिंग दौरान जेको आहे सो आर्टिस्टनि खे रियल में धक लॻंदा आहिनि काफ़ी, मतिलबु पूरो छा आहे त फ़न जी ख़िदमत तौरु उहे वरी बर्दाश्त करणा पवंदा आहिनि। चवंदा आहिनि त फ़न क़ुर्बानी घुरे थो। सो काफ़ी शयूं जेके आहिनि सो इहे थियनि थियूं। सो उमेद अली कलवड़ जेको जब्बार जो किरदारु अदा कयो, तमामु भरपूर नमूने सां अदा कयो ऐं मुंहिंजे ख़्याल में त जेको हलियो ऐं बहितरीनु अंदाज़ सां हलियो। सो उमेद अली कलवड़ हिन वक़्तु जेको आहे सो ज़हर ज़िंदगी जी रिकॉर्डिंग में मसरूफ़ आहे। ज़हर ज़िंदगी तमामु हिकिड़ो बहितरीनु सीरियल आहे ऐं कोशिशि कंदुसि त मां उमेद अली जा तफ़सीली इंटरव्यू जेको आहे उहो ऐं माथेले वेंदुसि त उनखां जेको तफ़सीली इंटरव्यू आहे उमेद अली कलवड़ जो उहो तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह पेश कंदुसि। थैंक यू।